शुक्र सही मुझा मालिक रब्बुल आलमीन असांजी रोज़ीअ में बरकत ॾिजे। आमीन। बाबा मथे गोठ जो बालू ऐं मुंडो तव्हां मिलण आया आहिनि। बाबा लोला हू रांझन सां मिलण आया आहिनि या मूंसां? बाबा काके सूमर खां रंझन जा हाल वाल वरिता अथनि, हाणे चवनि था मुजेरीअ सां मिली पोइ वेंदासीं, शायदि को ॿियो बि कमु अथनि। भाई लोले खे मानी ॾे त महिमाननि लाइ खणी वञे। न मां न काके सूमर महिमाननि खे मानी खाराई आहे। बाबा हाणे रुगो तुंहिंजे इंतज़ार में आहिनि, तोसां मिली पोइ हलिया वेंदा। ठीकु आहे मां हलां थो। ही ॿई तोसां ख़ैर में मिलण आया हूंदा? ॾुकार वधंदो थो वञे, मूंसां उहे सलाह करण आया हूंदा, इहो पुछण आया हूंदा त तव्हां ॻोठ छॾे था वञो या हिते रहंदव। हाणे त सभु ॻोठ वारा हेॾे लड़ंदा तव्हां सां सलाह मशवरे जे लाइ। हा भाई, हाणे मुसीबतूं वधंदियूं थी वञनि। अल्लाह साईं रांझन ते रहम करे छोकर होश में अचे, पोइ पाण में मेड़ाको ॻोठ ठाहींदासीं। सॼे ॻोठ जूं मायूं ऐं मर्द वेही पाण में सलाह कंदासीं त ॻोठ छॾे हलणु घुरिजे या ॻोठ में रहणु घुरिजे। मोचेरी ॻोठ छॾे वसे तरफ़ हलण बि वॾो अड़ांको पंथ आहे। छा मालिक साईं असां मथां पंहिंजी बाज जा ॿ फुड़ियूं न वसाईंदो? हाँ त असांजी माल जो कुझु चारो थी पवे। भाई मालिक साईं राज़ जो राणो आहे, जे ॿ फुड़ियूं वसाईंदो त उनजी रहमत, जे न वसाईंदो न उन में बि उनजी हिकमत। सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।